अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधकानात यूट्यूब चैनल साण करे हाज़िर थिया आहियूं हिकु भेरो ॿीहर। दोस्तों, असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त तव्हां ॿुधड़नि ऐं ॾिसंदड़नि जे लाइ का न का दिलचस्प ऐं मालूमाती वीडियो आणियूं। असांजी अॼु जी वीडियो पिणु अवां दोस्तनि ऐं भाइरनि जी दिलचस्पी ऐं मालूमात जे लाइ मवाद मुहैया कंदी। असांजी अॼु जी वीडियो सिंधी ॿोलीअ जे मशहूरु फ़नकार जलाल चांडियो मुतलिक़ आहे। वीडियो शुरू करण खां पहिरियां सभिनी दोस्तनि जेके नवां आया आहियो उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी असांजे यूट्यूब चैनल सिंधकानात खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु जेका घंटी आहे उन खे पिणु प्रेस कयो। घंटी प्रेस करण सां छा थींदो जो असांजूं जेके बि ईंदड़ वीडियोज़ हूंदियूं उन्हनि जा नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अवां दोस्तनि ताईं पहुचंदा। दोस्तो, हीअ वाक़ियो साल 1998 जो आहे। जलाल चांडियो ज़िलो नौशर फिरोज़ जे हिकु ॻोठु सरदार ग़ुलाम फ़क़ीर खोसो में ॻाए रहियो हुयो। राति जो वक़्तु हुयो ऐं आसमान ते ककर उभिरी आया हुया। माहौल ॾाढो दिलचस्प हुयो, तंहिं करे महफ़िल में वेठल माण्हुनि जलाल चांडियो खे फ़रमाइश कई त अॼु असांखे गज गज ॻोड़ काछा ॿोड़ वारो कलाम ॿुधायो। जलाल चांडियो बि माण्हुनि जे फ़रमाइश ते इहो कलाम शुरू कयो। जलाल चांडिये अञा कलाम शुरू ई मस्तु कयो हो त तेज़ मींहुं वसणु शुरू थी वियो। तेज़ मींहं सां गॾु एतिरी त तेज़ हवा हुई जो शामियानो पटिजणु लॻो। काफ़ी माण्हू मींहं जे डप खां उथी भॼणु लॻा, पर जलाल चांडियो पंहिंजी मस्तीअ सां ॻाईंदो रहियो ऐं जिन माण्हुनि फ़रमाइश कई हुई उहे बि जलाल चांडियो खे ॿुधंदा रहिया। जलाल चांडिये वसंदड़ मींहं में ई पंहिंजो कलाम मुकमिल कयो। दोस्तो, हीउ हुयो हिकु सचो राॻी ऐं हिकु सचे राॻी ऐं फ़नकार जी पंहिंजे फ़न सां मुहबत। दोस्तो, हीअ किसो असांजे तर जो हिकु मशहूरु किसो आहे। आख़िर में अवां सभिनी दोस्तनि खे जेके नवां आया आहियो हिकु भेरो ॿीहर अर्ज़ु कंदुसि त बराए महिरबानी असांजे यूट्यूब चैनल खे जेकॾहिं तव्हां अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे पिणु वॼायो। तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हांजो रुपयो बि ज़ियान न थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दिलि बि चवंदी त अहिड़ियूं ॿियूं बि खोड़ सारियूं वीडियोज़ मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा वाक़िया तव्हां दोस्तनि ताईं पुॼायूं। असां दोस्तनि जो घणो वक़्तु न वठंदासीं। आख़िर में इन ई दुआ ते ई अवां दोस्तनि खां मोकिलायूं था त जिथे बि हुजो शादो आबाद हुजो, ख़ुशो खुरम हुजो, सलामत रहो। जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत।